Ask Mufti Mujib Rahman. तारीफ़ के बस पोते मोटा हिस्सा फजर जी नमाज़ शुरू थी वञे त छा फ़र्ज़ पढ़णु खपे या सुनत। फजर जी नमाज़ जेकॾहिं शुरू थी वई आहे ऐं पेशवाम जेको आहे पढ़ाए थो, सुनत खे मोखर करे छॾियो, फ़र्ज़ जे पोयां बीहो, नमाज़ कंप्लीट करण खां बाद में जॾहिं सिजु उभिरे उन टाइम जेको आहे बरक़ाइदो सुनत पढ़िजो। साईं ॻाल्हि सम्झ में आई? साईं ॻाल्हि सम्झ में अचे हा कंदा कयो। वुज़ू में अगरि पेर धोअणु विसरी वञनि ऐं बाद में यादि अचनि त छा वुज़ू दुबारा कजे या पेरनि खे धोइणो खपे। बहितर तरीक़ो इहो ई आहे त जेकॾहिं अगरि तव्हां वुज़ू कयो, पेर धोअणु विसरी विया, कॾहिं कंहिंखां हथु धोअणु विसरी वियो, कॾहिं कंहिंखां मसह करणु विसरी वियो, साईं हे विसरंदो आहे, हे विसरंदो। मुजीब रहमान खां बि विसरिया आहिनि 2-3 दफ़ा। इंसान आहे, इंसान खां ख़ता थी सघे थी। 5 वक़्त जेकॾहिं वुज़ू कंदासीं न, 5 वक़्त हर नमाज़ ते पाबंद जेको माण्हू आहे न, हर नमाज़ ते वुज़ू, हर नमाज़ ते वुज़ू, हर नमाज़ ते वुज़ू, पोइ इंसान कॾहिं कॾहिं मसह बि विसरी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं कोई हिकिड़ो पेर धोतोसीं या न धोतोसीं। अहिड़ी सूरत में बहितर तरीक़ो इहो ई आहे, वुज़ू जेको आहे नओं मोटायो, ॻाल्हि ख़तमु आहे। अल्लाह ताला इंसान खे सजदे, अल्लाह ताला खे इंसान जे सजदे ऐं नमाज़ जी का बि ज़रूरत न आहे। बसि इंसान में इंसानियत हुजे, उहो चवणु कीअं आहे। इंसान में इंसानियत तॾहिं ईंदी जॾहिं उहो अल्लाह ताला जी इबादत कंदो, न त इंसान थोरी रहंदो, हे जानवर थी वेंदो। इंसान तॾहिं थींदो आहे जॾहिं ख़ुदा जी इबादत करे। उन इबादत में सभ खां पहिरियां नमाज़ आहे। हे कंहिं बेवकूफ़ इंसान जो जेको सुवालु थी सघे थो त बाबा अल्लाह खे जेको नमाज़ जी कहिड़ी ज़रूरत आहे, बसि इंसान में इंसानियत हुजे। बाबा हिन इंसान में इंसानियत जेकी ईंदी न, अल्लाह जी इबादत खां बाद में ईंदी, न त हे जानवर थी वेंदो। अल्लाह जा अहकाम जॾहिं कोई बि इंसान पंहिंजे मथां न खणंदो, क़ुर खे जेकॾहिं कोई बि फॉलो न कंदो, हदीस खे जेकॾहिं कोई बि फॉलो न कंदो न, त पोइ इंसान जी नेचुरल जेकी आहे ईअं थी वेंदी जीअं कुता ॿिला हूंदा आहिनि। ऐं इहा हक़ीक़त अथव। जीअं ॿाहिरिनि कंट्रियुनि में कॾहिं सफ़र करे ॾिसो, ॿाहिरिनि कंट्रियुनि में कॾहिं सफ़र करे ॾिसो, उते ईअं बाबा निकाह जो नालो न आहे, निकाह जो नालो न आहे। हिकिड़ी औरत सां जेकॾहिं अखि लड़ी वई, ठीकु आहे, इन सां तव्हां सोबत करे सघो था, तालुक़ात बनाए सघो था। वरी सुभाणे ॿी औरत पसंदि अची वई, उन सां तालुक़ात रखे सघो था। सुभाणे 3 औरत पसंदि अची वई, उन सां तालुक़ात करे सघो था। त इहा नेचुरल जानवर जी आहे। जानवर बि ईअं हूंदो आहे, कॾहिं हुन जानवर जे पोयां, कॾहिं हुन जानवर जे पोयां, कॾहिं हुन जानवर जे पोयां, कॾहिं हुन जानवर जे पोयां। इंसान खे अल्लाह ताला शऊर ॾिनो आहे, अक़ुलु ॾिनो आहे, इल्मु अल्लाह ताला मोकिलियो। अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं इंसान खे पंहिंजी ज़रूरत पूरी करणु खपे त फ़नकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलासा व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदा। अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं इंसान खे नफ़्सानी ख़्वाहिशात आहे, उनजे लाइ असां हिकिड़ो हिलाल जो तरीक़ो जारी कयो आहे। अल्लाह ताला फरमाए निकाह खे कयो आहे। निकाह में जेकी औरत आहे न, हाणे इंसान जे लाइ बिल्कुलु बि जाइज़ न आहे हाणे ॿिए कंहिं औरत जे पोयां पवे। हाणे जेकॾहिं निकाह खां बाद में बि ॿिए कंहिं औरत जे तरफ़ां पियो, इहो इंसान न आहे, इंसान जी शिकिल में कुतो ऐं ॿिलो आहे। ॻाल्हि थोरो सख़्तु आहे पर भली ॻाल्हि आहे, हा बिल्कुलु भली ॻाल्हि आहे। साईं अल्लाह ताला जॾहिं बयानु कयो त ॻाल्हि ख़तमु आहे। अल्लाह ताला फरमायो तव्हांजे लाइ हिलाल जो तरीक़ो इहो ई आहे। बाक़ी इन हिलाल जे तरीक़े खां अलावा जेकॾहिं इंसान जेको आहे बदमाशी करे त पोइ अल्लाह ताला जे हुदूद खे टोड़े थो, ऐं जेको अल्लाह ताला जे हुदूद खे टोड़ींदो त पोइ उहो जानवर थी वेंदो। बाबा कुते, ॿिले, गाबे, गॾ, घोड़े जे मथां शरीयत कंहिं क़िस्म जो कोई बि नाफ़िज़ न आहे। हिकु हुकुम आहे त को जानवर जेको आहे टाइम ते जेको आहे रोज़ो रखे, या जानवर जे मथां ख़ुदा जो हे कमु आहे। अल्लाह ताला फरमाए इन्हनि जे मथां शरीयत खे कंहिं मोकिलियो आहे? इन्हनि जे पोयां शरीयत खे मोकिलियो ई न आहे। शरीयत कंहिंजे लाइ मोकिली आहे? अल्लाह ताला फरमाए इंसान जे लाइ। इंसान सम्झे थो न, इंसान सम्झे थो न बाबा हे जेकी आहे मोबाइल, सोली सिंधी ॿुधायां, टेक्नो मोबाइल आहे, ऐं हिन पासे ॾे 70 प्रो मोबाइल पई आहे। छा कोई अहिड़ो इंसान हूंदो जो 20,000 वारी मोबाइल ॾेई करे, 20,000 वारी मोबाइल ॾेई करे अॻिले खां 5 लख वारी मोबाइल वठी? अहिड़ो को अॻिलो बेवकूफ़ हूंदो? उहो चवंदो बाबा तुंहिंजी खोपड़ी थोरी ख़राबु थी आहे, मां 5 लख वारी मोबाइल तोखे 20,000 वारी मोबाइल जे बदिले में कीअं ॾींदुमि? हे त मूंखे नुक़सानु थिए थो। अल्लाह ताला फरमाए ॾिसो तव्हां नुक़सान खे सम्झो था न, 5 लख 20,000 बराबरि न आहिनि न। अल्लाह ताला फरमाए हाणे तव्हांजे मथां शरीयत लागू थींदी। हाणे तव्हां दुनिया खे सम्झो था, दुनिया जी नेचुरल खे सम्झो था, दुनिया जे मामलात खे सम्झो था त 100 रुपयो ऐं 1 लख रुपयो बराबरि न आहे।
हाँ साईं 10 लख रुपया ऐं 5,000 रुपया बराबरि न आहिनि, इन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला फरमाए हाणे तव्हांखे नमाज़ पढ़णी पवंदी, हाणे तव्हांखे रोज़ा रखणा पवंदा, हाणे तव्हांखे मुंहिंजा अहकाम खणणा पवंदा। छाजे करे तव्हांखे अल्लाह ताला अकुल ॾिनो आहे। ऐं जेकॾहिं कोई इंसानु नादान आहे, कोई इंसानु बेवकूफ़ आहे, कंहिं इंसान जो दिमाग़ कमु नथो करे, जंहिंखे असां सवली सिंधी में चवंदा आहियूं हे बंदो त चरियो आहे, अल्लाह ताला फरमाए कंहिं क़िस्म जो कोई बि नमाज़ हिन जे मथां लाज़िम न थींदी। छाजे करे जेसि ताईं इंसान खे अकुल हूंदो, बुलूगत हूंदी, त इहो जेको आहे मुंहिंजी शरीयत खे खणे ऐं मुंहिंजी शरीयत इन जे मथां नाफ़िज़ थींदी। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छा भाउ पंहिंजी भेण जो निकाह पढ़ाए सघे थो? बिल्कुलु जाइज़ आहे, कोई बि मसइलो न आहे। पीउ जेको आहे पंहिंजी धीउ जो बि पढ़ाए सघे थो। अगरि को नंढड़ो ॿारु जमायत जे अॻियां लंघी वञे, नमाज़ भरी पवंदी? कोई बि नमाज़ न भरी पवंदी। ऐं जेकॾहिं को नंढो ॿारु लंघी बि वियो न, त जमायत जेको आहे नंढे ॿार खे जेको आहे थप ॿ न हणनि ऐं उन बंदे खे बि न ॻाल्हाइनि जेको उनखे नमाज़ ते वठी आयो आहे। नंढो ॿारु आहे ऐं मस्जिद जे हा उनजो इहा क्वालिटी ज़रूरु ॾिठी वेंदी त नंढो ॿारु अहिड़ो त नंढो ॿारु न आहे जेको मस्जिद में पेशाब करे उनखे ख़बर न पवे या अहिड़ी तरह मस्जिद में गंदगी करे। बाक़ी जेकॾहिं वॾो ॿारु नंढे खां एतिरो वॾो आहे जो पंहिंजे पेशाब जो ख़्यालु रखे सघे थो, त जेकॾहिं कंहिं बि नमाज़ी जे आॾो पेशमाम जे आॾो बि गुज़री वियो, नमाज़ फासिद बिल्कुलु बि न थींदी आहे। त मुस्लमान जेको आहे पंहिंजे ॿारनि खे मस्जिद जो रुख़ कराइनि, भली ॻाल्हि आहे। भई कॾहिं कॾहिं मस्जिद में नंढा ॿार ईंदा आहिनि, रोअंदा बि आहिनि। हाणे इहो रोअणु जेको आहे न इन ॿार जे इख़्तियार खां ॿाहिरि आहे। ॾिसो काफ़ी जमायती अगरि कंहिंजो पुटु को नंढो को पीउ पंहिंजे पुट खे वठी ईंदो न, त अचानक हाणे साईं पीउ थोरी चवंदो मुंहिंजो ॿारु जेको आहे मस्जिद में रोए। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? कोई बि पीउ न चाहींदो मुंहिंजो पुटु मस्जिद में रोए, पर अचानक रोई पियो साईं, हाणे त नंढे ॿार जे इख़्तियार खां इहो रोअणु ॿारु आहे, त उन ते कोई बि जमायती उनजे पीउ खे ईअं न चवे त तूं यार ॿार खे छो वठी आयो आहे, ॿारनि जो मस्जिद में कहिड़ो कमु हूंदो आहे। ख़ामोशी इख़्तियार कयो। नमाज़ अल्लाह जे लाइ पढ़ी आहे न साईं। हिते मुजीब रहमान नमाज़ पढ़ाए थो, तव्हांजे मथां कोई बि अहसान न आहे। छा नमाज़ खां बाद में तव्हांखां को पैसा वरिता वेंदा आहिनि? साईं पैसा मुजीब रहमान न वठंदो आहे, हे पाण चंदो जेको अल्लाह जे रज़ा लाइ ॾींदा आहियो। मतिलबु कोई शादी चए त साईं असां पैसा ॾींदा आहियूं तव्हांखे। पैसा मां तव्हांखां नमाज़ पढ़ाइण जा नया वठंदो। मस्जिद में नेठि पखो इस्तेमालु कयो आहे, मस्जिद में पाणी इस्तेमालु कयो आहे, वुज़ू जे लाइ पाणी इस्तेमालु कयो आहे, पखा हलनि था, सोलर हलनि था, नेठि इन्हनि जे मथां जेको ख़र्चु ईंदो उहो मुजीब रहमान पंहिंजी जेब खां त न ॾींदो न। इहो केरु भरींदो? हे सभु मुस्लमान भरींदा। त हे चंदो जेको थींदो आहे न, इहो मस्जिद में बि इस्तेमालु थींदो आहे ऐं थोरो घणो यानी कुझु % थोरो घणो असांखे बि यानी पघार जे हिसाब सां ॾिनो वेंदो आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हा ॻाल्हि थोरो सिधी कजे त बहितर आहे। साईं मां पंहिंजे भेण जे मुड़ुस खां पर्दो कंदी आहियां, उहो मूंखे चवंदो आहे त मूंखां पर्दो न कर, मां तुंहिंजो भाउ आहियां, हाणे मूंखे छा करणु खपे? भेण जो मुड़ुसु छा थींदो आहे? भेणीवो थींदो आहे न। भेण जो मुड़ुसु माना भेणीवो। औरत बिल्कुलु पंहिंजे भेणीवे खां पर्दो करे। जेकॾहिं पर्दे जी का सिचुएशन नथी थी सघे, घर हिकु आहे, त उन सां कलाम जेको आहे घटि करण जी कोशिशि करे, घटि करण जी कोशिशि करे कलाम। उन सां घणो जेको न अॼुकल्ह त असांजे यार इलाइक़नि में माहौल ई न आहे। यानी काफ़ी जेको आहे भेणीवे सां खिल मज़ाक चर्चा, अरे कुझु तमीज़ हूंदी आहे। असां कहिड़े मज़हब सां तालुक़ु रखूं था? असां इस्लाम सां तालुक़ु रखूं था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं साहिबी ने पुछा कयो न, साहिबी ने पुछा कयो साईं औरत जेको आहे पंहिंजे ॾेर सां जेको आहे, औरत पंहिंजे ॾेर जे मुंहुं पई सघे थी या न, या औरत पंहिंजे ॾेर सां सलाम कलाम करे सघे थी या न? अल्लाह जे नबी सख़्ती जा अल्फाज़ फ़रमायो त अल्लाह जे नबी फ़रमायो त ॾेर, अल्लाह जे नबी फ़रमायो त ॾेर औरत लाइ मौत आहे। हाणे इहे अल्फाज़ मां सम्झा थो मुस्लमान जंहिंखे अल्लाह ताला सम्झ ॾिनी आहे उहे सम्झी सघनि था। नबी इहो फ़रमायो, अल्लाह जे नबी फ़रमायो ॾेर जी ॻाल्हि था कयो, ॾेर भाॼाई जे मुंहुं? अल्लाह जे नबी फ़रमायो न, ॾेर जेको औरत लाइ मौत आहे। भाॼाई खे खपे त ॾेर खां पर्दो करे ऐं ॾेर खे बि खपे त उहो भाॼाई जे मुंहुं न चढ़े। मां इहा जॾहिं ॻाल्हि कयमि न त मां ॾेर सां कंहिं क़िस्म जो कोई बि कलाम न कयो वेंदो। मूंखे काफ़ी माण्हू ॿुधायो, चए साईं न तव्हां कहिड़े ज़माने में था हलो? मां चयो मां को भुटे जे ज़माने में त नथो हलां, मां को अयूब जे ज़माने में त नथो हलां, हिन ई ज़माने में हलां थो। चए साईं इहा ॻाल्हि त जेकी ॻाल्हि ठहे बि नथी।
मां चयो ॻाल्हि ठहे या ॻाल्हि न ठहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो आहे। अगरि न कंदासीं इन ते अमल न पोइ खसारो ॾिसंदासीं। अलाह जो कसम आहे, ख़ुदा जो कसम आहे, पोइ खसारो ॾिसंदासीं। हे माण्हू जेके न बाद में रोअंदा आहिनि ऐं पिटींदा आहिनि, साईं असांजो घर जेको तबाह थी वियो, असांजे घर में बरकत न आहे, काफ़ी जेको मामला ख़राब थी विया आहिनि, त इहे अक्सर छाजे खां थींदा आहिनि? इहे अक्सर इन करे थींदा आहिनि जॾहिं शरीयत खे मुस्लमान मज़ाक़ सम्झंदो आहे। ऐं जॾहिं कंहिं मौलवी ॻाल्हि करे न त पर्दो करायो, घरवारी खे पर्दो करायो, भेणुनि खे पर्दो करायो ऐं धीअरुनि खे पर्दो करायो, त पोइ माण्हू रखे रखे मां सम्झंदो सोचींदा हूंदा, चवंदा मौलवियुनि जी भला खोपड़ी त ख़राबु न आहे, नेठि ॻाल्हि कहिड़ी जेको करणु चाहिनि था। बाबा ॻाल्हि इहा जेकी मुजीब रहमान 2026 जे ज़माने में करे थो न, इहा ॻाल्हि मुजीब रहमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां नकुल कई आहे। इहा ॻाल्हि मां कंहिंखां नकुल कई आहे? साईं ॻाल्हायो थोरो, हे ॻाल्हि मां अलाह जे नबी खां नकुल कई आहे न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पर्दो कयो। अलाह जो कसम साहबा जो ज़मानो जेको आहे त उहो ख़ैर वारो ज़मानो हुयो। साहबा जे ज़माने में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे शर न हुयो, पाकीज़ा ज़मानो हुयो। ऐं उहो जेको पाक ज़मानो हो त मां सम्झां थो उन पाकाई जा हिन टाइम असरात यानी को 2% बि न हूंदा, उन टाइम 100% असरु हुयो। छाजे करे नबी मौजूदु हुयो, रहमत अलाह जी नाज़िल थिए पई, सहाबा नबी जा स्टूडेंट यानी फौरी तौरु इल्मु हासिलु कयो, उन इल्म खे उहो ई अमल कराइनि पिया, यानी वॾो ख़ैर वारो ज़मानो, एॾो वॾो ख़ैर वारो ज़मानो। अब हिन खे को झटको त ॾिस, एॾो वॾो ख़ैर वारो ज़मानो, एतिरो वॾो ख़ैर वारो ज़मानो। इन ख़ैर वारे ज़माने जे बावजूदि बि अलाह जे नबी फरमायो औरतुनि खे हुकुम कयो औरतूं सभु पर्दो कनि, टोटली औरतूं जेको आहे पर्दो कनि। सहाबा विया, सहाबा पंहिंजी तमामु औरतुनि खे पर्दो करायो ऐं जेके बि सहाबा जूं घरवारियूं हुयूं, सहाबा जूं नियाणियूं हुयूं या भेणियूं हुयूं, सभिनी खे हुकुम ॾिनो त बाबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर्दे जो हुकुम ॾिनो आहे। हिकिड़ी रिवायत इंतिहाई अजीब मिलंदी आहे, फरमाए हिकु औरत खे ख़बर पई, यानी उहा औरत बनी ते बीठी हुई या को बाग़ हुयो, उते उनखे ख़बर पई ऐं पर्दे जो ज़मानो बिल्कुलु न हुयो। ख़बर पई उन औरत खे कंहिं सहाबी ऐलान कंदे वञी करे ॿुधायो त भाउ तव्हां मुस्लमानो ख़बर पई आहे त हाणे नबी फरमायो आहे त औरतूं जेको आहे पर्दो कनि। हिकु रिवायत अहिड़ी अजीबो ग़रीब मिली त उहा औरत उन पंहिंजे बाग़ जे क़रीब बीठी हुई, बाग़ जे क़रीब बीठी हुई ऐं उन औरत पंहिंजे मुंहं खे जेको आहे जेको कुझु जिस्म सां या अहिड़ी तरह मुंहं खे पंहिंजे ते हथु जेको आॾो रखे करे ऐं उते हेठि वेही रही। उनजे पुट उन खां पुछा कयो त चई अम्मा घर हल, घर त साम्हूं ई आहे ऐं तूं पंहिंजे मुंहं खे लिकायो नेठि छो आहे? उन चयो त हाणे फ़िलाणो साहिब बि आयो, उन ऐलान कयो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर्दे जो हुकुम कयो आहे ऐं हाणे जेको आहे मां क़दम बि अॻिते न खणंदुमि। उन साहिबी पुट चयो त घर त साम्हूं त आहे, कोई मर्द बि न आहे। फरमायो नबी जो जॾहिं हुकुम अची वियो न, हाणे असांजो हिकिड़ो क़दम बि बग़ैर हिजाब खां अॻिते न वेंदो। हाणे इहा जेकॾहिं असां रिवायत बि ॾिसूं था ऐं हिन ज़माने में जेकॾहिं औरतुनि खे ॾिसूं था, असां त औरतुनि खे को ख़ुदा जेको आहे अलाह हिदायत करे, ख़ुदा जेको आहे सम्झ ॾे, अलाह को हिन खे ज़्यादा में ज़्यादा सम्झ ॾे त यानी इहा जेकॾहिं रिवायत असां ॾिसूं था नेठि असां मुस्लमान जूं औरतूं नेठि कहिड़े पोस्टेड ते आहिनि। यानी शादी जो माहौल अगरि थिए न, अगरि औरतूं जमा न थियनि ऐं औरतूं जेकॾहिं अगरि डांस न कनि न, यानी शादी ई न आहे। हाणे ॻाल्हि ॾुखी आहे साईं, इहो फॉल्ट पियल आहे माशरे जे अंदरि, यानी डांस न थिए न यानी शादी न आहे। डांस थी आहे न, हा हाणे ज़बरदस्त शादी आहे, हाणे VIP माशाल्लाह VIP शादी आहे। अरे बाबा हाणे इहा जेकी औरत डांस थी करे, ख़ुदा जो कसम खणी करे मां ॻाल्हि थो कयां, औरत जेकी डांस थी करे इहा औरत यानी कंहिं न कंहिंजी भेण त आहे, यानी कंहिं न कंहिंजी घरवारी त आहे, कंहिं न कंहिंजी माउ त आहे। अलाह जो कसम असां कहिड़े स्टेट ते यार बीठा आहियूं पोइ त। हाणे नेठि इन खे डांस खे ॾिसण मर्द बि त हूंदा न। मां चयुमि त दयूस अलाह जे नबी हक़ बयानु कयो त अलाह जे नबी फरमायो आख़िरी ज़माने में दयूस बंदा थींदा, आख़िरी ज़माने में दयूस बंदा थींदा। साहिबनि फरमायो कहिड़ी क्वालिटी हूंदी? फरमायूं उन्हनि जी भेण, उन्हनि जी माउ, उन्हनि जी घरवारनि सां जेकॾहिं को गैर मर्द कलाम कंदो, उन्हनि सां मज़ाक़ कंदो ऐं हे बि उन ते ख़ुशि थींदा ऐं खिलंदा, चवंदा कोई बि टेंशन न आहे। फरमायूं अलाह जे नबी फरमायो इहो दयूस बंदे जी निशानी अथव। इन खां वधीक दयूस छा थींदो? मां कंहिं जॻहनि तां मूंखे साफ़ तौर ते इंफॉर्मेशन मिली त हिकिड़ी औरत डांस करे पई, ॿी औरत बि डांस करे पई, ॿ मर्द विच में बीठा हुया, छा पिया चवनि? अड़े ॾिस मुंहिंजी घरवारी केतिरी बहितरीनु डांस करे थी।
हो चए पियो तुंहिंजी घरवारी ठीकु डांस नथी करे, मुंहिंजी घरवारी ॾिस केतिरी बहितरीनु डांस थी करे। अल्लाह जो कसम अथव, हे छा असांजो इस्लाम आहे? हे छा असांजो मज़हब आहे? कहिड़े मुंहं सां जेको आहे पोइ असां मुस्लमान आहियूं? पोइ साईं ॻाल्हि साईं फ़सुलु त जेको थियो ई न आहे, पाणी छॾे कान आयो आहे, ज़रदारी कयो आहे, ज़रदारी पाणी रोकियो आहे, ज़रदारी न तुंहिंजा अफ़ाल जेको अहिड़ा आहिनि। ऐं साईं हे त 2500 ते अॼु माण्हू हिल वियो सारियुनि जो, हे 5000 ते वञे पियो। हे बसि हुकुमरान जेको असांजे मथां ज़ालिम आहिनि, पंहिंजा अफ़ाल जेको असां ॾिठा ई न आहिनि, ऐं फौरी तौरु वञूं त बाबा हे ज़रदारी ज़ालिम आहे, हे फ़लाणो ज़ालिम आहे। बसि सभ खां पहिरियां पंहिंजी कंडीशन जेको ॾिसण जी असां कोशिशि कयूं, पंहिंजे गिरेबान जे अंदरि ॾिसूं त कहिड़नि गुनाहनि जे अंदरि असां जेको आहे फाथल आहियूं। अल्लाह ताला सम्झ नसीब करे। जेकॾहिं कंहिंजा पैसा चोरी कया हुजनि ऐं वापसि करण में शर्म अचे त हाणे मां छा कयां? चोरी करण टाइम शर्म न पियो अचे? पैसा चोरी कया आहिनि, हाणे वापसि कंदे शर्म थो अचे। जंहिं टाइम चोरी करें पोइ उन टाइम त कंहिं क़िस्म जो कोई बि तोखे शर्म न पियो अचे। हाणे शर्म थो अचे, चओ बाबा हे तुंहिंजा पैसा 5000 खयां हुया, ॿुधायसि न। चोरी ॿुधाईंदसि पोइ 5000 या 5 लख रुपया वठंदई, हा न साईं? कंहिंजे अगरि चोरी बंदि कंहिं कई हुजे, कंहिंजी चोरी कई हुजे न, उनखे चओ त साईं मां तव्हांजी कंहिं ज़माने में चोरी कई हुई। अरे ॿुधा घणा चोरी कई? पुछा करेसि घणा चोरी कई? चए साईं अल्लाह जो कसम 5000 चोरी कई हुई। फ़ोन कंदो बीसर थाणे ते, आबिद लांगा साहिबु ॾे, साईं 2 मिंट अचो त भला दुकान ते। अवा ठीकु आहे, पहुचंदा। सिपाही पहुची विया। साईं 5 लख मुंहिंजी चोरी थी हुई, उहा हिन कई हुई। हो क़ुर खणंदो बा 5000 खां मथे हुई न, ऐं हक़ीक़त में 5000 खां मथे हूंदी बि न। अॻिले खे ॿुधाए न मां तुंहिंजा 5000 चोरी कया आहिनि, चवंदो 5 लख तूं चोरी कया आहिनि। त अहिड़ी जेकॾहिं सिचुएशन थिए थी, चओ बाबा हे तुंहिंजा 5000 कंहिं ज़माने में माॾे अची विया हुया, मूंखे हाणे यादि आया आहिनि, हे पंहिंजा 5000 वठी करे जान छॾा। चोरी जो न ॿुधाए, चोरी ॿुधाईंदे पोइ बसि यानी 5 लख रुपया पोइ भरींदे। अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। नमाज़ में नापाक रूमाल नमाज़ जे अॻियां रखे नमाज़ पढ़ण सां छा नमाज़ थींदी आहे? न, का बि नापाक शइ आहे, नमाज़ तव्हां पढ़ो था, नमाज़ जे आॾो तां रखी आहे, नमाज़ न थींदी। यानी का बि पलीत शइ नमाज़ जे आॾो नाहे रखणी। अगरि जिस्म ते कंहिं क़िस्म जो कोई बि ज़ख़्म हुजे ऐं वुज़ू करणु वक़्तु उनखे आलो करणु ज़रूरी आहे या न? जिस्म ते को ज़ख़्म थियो आहे, यानी धकु लॻो आहे या पुराणी का फुरड़ी आहे, डॉक्टर चए थो हिनखे पाणी हणंदे पोइ ज़ख़्म वधी वेंदो, त हाणे वुज़ू में उनखे धोऊं या न धोऊं? उन टुकड़े खे वुज़ू में धो न, सिर्फ़ु हथु आलो करे उनजे मथां जेको ईअं फिराए छॾियो, वुज़ू तव्हांजो थी वेंदो। 4 रकात वारी नमाज़ में अगरि 2 रकात में वेहणु विसरी वञे त पोइ छा करणु खपे? 4 रकात तव्हां नमाज़ पढ़ो था, सुनत पढ़ो था। मसलन तौरु हिकिड़ो सुनत जो मां मिसाल ॾियां थो, पोइ सभिनी नमाज़ुनि ते इहा डिपेंड कजो। कंहिं बंदे नमाज़ पढ़ी 4 रकात वारी, 2 रकात में हिनखे तशहुद में वेहणो हुयो, न वेठो, विसरी वियो, उथी वियो सिधो। हाणे छा करे? त 3 रकात में बि उथी वञे, 4थी रकात में तशहुद यानी अतहियत पढ़े, अतहियत कंप्लीट जीअं थी वञे पोइ चवे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, वरी 2 सजदा ॾींदो, वरी जेको आहे वेही करे तशहुद कंप्लीट कंदो, दुरूद शरीफ़ पढ़ंदो, इन खां बाद में वरी दुआ पढ़ंदो, सलाम 2 पासा विराईंदो, नमाज़ कंप्लीट। व आख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।